असांजे ॻोठ ते दहशतगर्दी ऐं एजेंट जा इल्ज़ाम लगाए ॻोठ ड्राइण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। उन लाइ असां सिंध जे क़ौमी सियासी क़यादत मोहतरम डॉक्टर कादिर मक्सी, साईं जुल्फकार जूनियर, मोहतरम साईं ज़ैन शाह, साईं सदरदीन शाह, डॉक्टर नियाज कालानी, मोहतरम रियाज सांडियो, सनान खान कुरैशी, खालिद जुनेजो, सूर्य सिंधी, नवाज खान जौर, असलम खैरपुरी, अयाज लतीफ पलीजो, बख्शल तल्लो, मसूर शाह, पसंद थरी, इनाम सिंधी, राशिद महमूद सुमरो, मोहब आजाद समेत साईं जामी चांडियो, नसीर मेमण, सुहेल रियाज, आमिर वड़ाइच, केबी लिगारी, नूर तुन्यो, कादिर कोराई, ताज जोयो, महड रिबाई, असगरिया, वहदतुल मुस्लिमीन, ह्यूमन राइट समेत सभिनी सियासी अदबी शख्सियतन के अपील था करूं त असांजे ॻोठ के कड़ो खोलराइण, शहीद इरफान जो लाश कानूनी तौर ते वापस कराइण, इंतकामी कार्रवाइयों खत्म कराइण ऐं शहीदन जे कातिलन ते केस ऐं गिरफ्तार कराइण में मदद करियो। उन सां गॾु जुडिशियल कमीशन जोड़े सॼे मामले जी साफ़ शफ़ाफ जांच कराइण में मदद करियो। वॾी महिरबानी।